हा, संगत छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुश ख़ैर? उम्मीद त तव्हां मींहुं इंजॉय कंदा हूंदो। सो घणे भाङे त मींहुं पियो आहे, सॼी सिंध में पियो आहे। सिर्फ़ु कराची जा कुझु इलाइक़ा ऐं ठटे जा कुझु इलाइक़ा रहिजी विया आहिनि। बहरहाल अॼु वरी हे मां सोचियो त थरपारकर इलाइक़े में जेके बि शहर ॻोठ वस्तियूं वाहण आहिनि उन्हनि जे लाइ कुझु ॿ अखर ॻाल्हाइजे। तव्हां ख़बर आहे त गुज़िरियल वीकेंड ते या 14 अगस्त वारे इवेंट ते लखे माण्हू थर पाता आहिनि। मिठी, इस्लाम कोट, नंगर पार्कर, कासबो, ठीकु आहे। जेकॾहिं माण्हू चवंदा 10 लख की 17 लख, बसि एतिरा त मुंहिंजे ख़्याल में न हूंदा, पर पोइ बि लख खनि त हूंदा, ठीकु आहे न। सो हिकिड़ो बहितरीनु इवेंट आहे इहो। माना हाणे तफ़सील में तव्हांखे मां थोरो सम्झायां ॿुधायां, थी सघे थो मां ग़लति हुजां, पर जेका मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन आहे पंहिंजी, उन हिसाब सां जून जा पोयां 10 ॾींहं, जुलाई, अगस्त, सितंबर, 100 ॾींहं आहिनि इहे तक़रीबन थींदा आहिनि। 100 ॾींहं जंहिंमें मींहोगी हूंदी आहे, मॉनसून हूंदो आहे, सावण हूंदो आहे, बडो हूंदो आहे, चौमासो हूंदो आहे, ऐं थर में मजमूई तौर ते सुठा मींहं पवंदा आहिनि ऐं सरसब्ज़ शानदार थी वेंदो आहे। हाणे इन में तव्हां वटि लखे माण्हू अचनि था पिया घुमण 100 ॾींहंनि में, ठीकु आहे न। हिकिड़ो बहितरीनु अपॉर्चुनिटी आहे थर वारनि जे लाइ, त उहे हिन खे हिकिड़ो एज़ ए कमर्शियली इस्तेमालु करे सघनि था। फ़र्ज़ु कयो को माण्हू हिकु मुनासिब जाइ ते 5 कमरा ठाराए थो, सुठा, ठीकु आहे न। 5 कमरा ठाराए थो, उनजो किरायो रखे थो 2000 रुपया। हाणे ॾिसो, तव्हां जेके किरायो 10,000 रखंदो, 15,000 रखंदो, त उहा ज़्यादती आहे। सहूलियतनि जे हिसाब सां, बिजली जे हिसाब सां, AC न हूंदी ज़ाहिर आहे उते, मौसम ॾिसो, वॉशरूम ॾिसो, पाणी जी अवेलेबिलिटी ॾिसो, इहे सहूलियत ज़ाहिर थर में हर जाइ ते न आहिनि, चंदी जॻहियुनि ते हूंदा। उन्हनि जो किरायो वधीक थी सघे थो, पर मां हिकिड़ो आम तौरु जनरली हिकिड़ो दरमियाने दर्जे वारी अगरि होटल जी माण्हू ॻाल्हि कजे, 5 कमरा तव्हां ठारायो, 2000 रुपये जो किरायो रखो, 100 ॾींहंनि में तव्हां वटि लॻभॻि माण्हू हूंदा, ठीकु आहे न। 5 कमरा ज़रबिया 100 माना 500, 500 ज़रबिया 2000 घणा थिया? 10 लख रुपया। हाणे 3 महीननि में तव्हां वटि 10 लख रुपया अचनि था पिया, त मुंहिंजे ख़्याल में महीने में 3 लख रुपया का बुरी इनकम कोन्हे का। शर्त इहा आहे जो तव्हां उनखे थोरो कमर्शियल हिसाब सां इस्तेमालु कयो, शयुनि खे। सहूलियतूं जेके पॉसिबल आहिनि, जेके मुमकिन आहिनि, उहे तव्हां प्रोवाइड कयो, माण्हुनि खे ॾियो। तव्हां ख़बर आहे जो जेकॾहिं ईअं न थी सघियो त वैक्यूम क्रिएट थींदो, छो माण्हू ईंदा ज़ाहिर आहे, माण्हू ठीकु आहे, गुरबत बि आहे, पेट्रोल महांगो आहे, किराया भाड़ा खाधो पीतो महांगो आहे, पर माण्हुनि जी इनकम बि मजमूई तौर ते वधी आहे। ॿियो मसइलो इहो थींदो आहे जो उत्तरी इलाइक़नि में माण्हू वेंदा त आहिनि, पर उते मींहं जे करे, लैंडस्लाइडिंग जे करे माण्हू फासी पवंदा आहिनि, ऐं उहो टूर हाणे कराची हैदराबाद जे माण्हुनि जे लाइ 10 ॾींहं स्पेयर करणु, जेकॾहिं वञनि था नारायण कागान या हुनज़ा गिलगित स्कर्दू वारे पासे, घटि में घटि 10 ॾींहंनि जो इहो वक़्तु लॻंदो आहे हिन में, ऐं ख़र्चु जेको आहे लखनि में लॻंदो आहे, 2 लख खां त कंहिं बि सूरत में घटि न थींदो। त थर में हिकिड़ो बहितरीनु चांस आहे इहो, छो जो ग्रीन बि हूंदो आहे, मौसम बि दरमियानी हूंदी आहे। जेकॾहिं मींहोगी हले थी पई जुलाई अगस्त सितंबर में, त नॉर्मली 35 डिग्री ते वेंदो आहे, जेको एॾो मतिलबु गर्मी न आहे, नॉर्मल मौसम आहे, माना सिंध जे हिसाब सां। त उनखे तव्हां पंहिंजे फ़ाइदे जे लाइ इस्तेमालु कयो, न त पठान अची वेंदा सुभाणे, ॿिया अची वेंदा, ऐं उते जेको आहे सो होटल बि वठंदा, घर बि वठंदा, ऐं इंडस्ट्री हिन ते कब्ज़ो करे वेंदा। हाणे गोरख वारो पासो बि भलो आहे, पर गोरख में ज़ाहिर आहे हिकु मख़सूस तबिके या हिकु मख़सूस ज़ात या हिकु मख़सूस लीडर जो कब्ज़ो आहे। इहे रफ़ीक जमाल चवंदा आहिनि, त उते न शयूं ठहण थो ॾे, न रोड रस्ता ठहनि था, न जीपिन खां अलावा ॿी का गाॾी वञणु उते पॉसिबल आहे, छो जो रोड न आहे। थर में तव्हां पंहिंजी गाॾी ते, मोटर बाइक्स ते नंगर पार्कर कासबे ते वञी सघो था, ऐं नंगर पार्कर हिकु शानदार इलाइक़ो आहे, ज़बरदस्त इलाइक़ो आहे, जबल आहे, सरसब्ज़ थींदो आहे ऊन्हारे में,
ऐं ॾिसण वटां खोड़ सारियूं तारीख़ी जायूं बि आहिनि। इहो हिकिड़ो माना सुठो टूरिस्ट स्पॉट आहे। इन टूरिस्ट स्पॉट खे तव्हां ज़ाहिर न कयो, इन ते कमु कयो सुठे नमूने प्लैनिंग सां। मिठी में माण्हू नाइट स्टे करणु चाहे उते फैसिलिटीज़ हुजणु खपनि। इवन इस्लाम कोट आहे या कारुंजर जी ड्राइविंग या नंगर पार्क ते पहुचणु जेकॾहिं हिकु ॾींहं में ॾुखियो आहे, जे माण्हू अची ईंदो पर 2 रातियूं गुज़ारींदो, भला हिकु राति गुज़ारींदो। जेतिरा माण्हू अचनि था तव्हांखे एवरेज जी 100 ॾींहंनि जे लाइ इहे टूरिस्ट मिलंदा। उन्हनि जे लाइ बहितर सहूलियतूं, तव्हांजो ज़ाती फ़ाइदो आहे, मुआशी फ़ाइदो आहे, इक़्तिसादी फ़ाइदो आहे। रोड रस्ता थर जा हूअं ई बहितर आहिनि। मजमूई तौर ते सॼी सिंध खां थर जा रोड भला आहिनि, चंद इलाइक़े खां अलावा। अञा इहे ॿिया ठहंदा पिया। डीपले वारा जेको पासो आहे उन पासे बि माण्हू इहे रिज़ॉर्ट या गेस्ट हाउस या होटल ठाहे सघे थो। उते माइनिंग थींदी आहे, पावर प्लांट्स आहिनि ऐं थर ओवरऑल सॼो ग्रीन हूंदो आहे। त इन पासे माण्हू अचणु खपनि ऐं ॾिसणु खपे। पर सभई माण्हू घणे भाङे वेंदा आहिनि नंगर पार्क। त नंगर पार्क जो नंढो शहर आहे, उहो पैक थी वेंदो आहे, रश थींदो आहे, किन थींदो आहे। हुकूमत खे अख़्तियारनि खे हाणे चवणु फज़ूल आहे, छो जो उहे त कोन कंदा। तव्हांखे पंहिंजी मुड़सी तहत करिणो पवंदो। शयूं डेवलप कयो। माण्हू जेकॾहिं लख माण्हू अचे थो त उन सां गॾोगॾु उहो पैसो ईंदो, छो जो माण्हू खाईंदा पीअंदा त उहो ज़ाहिर आहे शयूं विकिरो थींदो। उते चिकन खां वेंदे सब्जियूं भाॼियूं, खोड़ सारा मोबाइलूं, चार्जर, माना जीअं जिते माण्हू वेंदो आहे उते घणो कुझु ॿियो पहुची वेंदो आहे, छो जो उनखे उते यूज़ थियणो पवंदो आहे। माना हिन साल तव्हां ॾिसो हे माना यूरोप में नॉर्मल जेके समर या ऊन्हारे जी मौसम हूंदी आहे, उहा टूरिस्ट जी मौसम हूंदी आहे। हाणे खोड़ सारा मुल्कनि ई वीज़ा शुरू कई आहे या बग़ैर वीज़ा जी एंट्री पॉसिबल कई आहे टूरिस्ट वीज़ा जे लाइ। त सॼो यूरोप में किरोड़े माण्हू पहुता आहिनि, तव्हां यकीन कोन कंदो, घुमण जे लाइ। छो जो उहा इंडस्ट्री आहे हिकिड़ी, माण्हू कमाइनि था पिया। सिंध खणी यूरोप जहिड़ो त न आहे, या गर्मी आहे, ओतिरी ग्रीनरी बि कोन्हे, या माण्हू बि वीचारा ग़रीब आहिनि, जिच आहिनि, या एतिरी सम्झ कोन्हे, या अञा हिकु ट्रांज़िशन फेज़ में आहिनि, सिखनि था पिया। ॾिसो हाणे शयूं ठीकु करणु तव्हांजी ज़िम्मेवारी आहे ऐं उनमें दिमाग़ लॻाइणो पवंदो न। माना सिंधी मजबूरी तौर ते बसि ईअं चल सो चल वारो मामिलो आहे, लकीर जा फ़क़ीर, का जिदत कोन्हे, का नवाण कोन्हे, को नओं कमु कोन्हे। नओं कमु कयो, कुझु सिखो, शयूं पंहिंजे हक़ में इस्तेमालु करणु सिखो। जेके बि फैसिलिटीज़ या मौक़िया तव्हां वटि आहिनि अवेलेबल, उनजो फ़ाइदो वठो। उनजो फ़ाइदो छो नथा वठो? उनखे मैनिपुलेट कयो, उनखे पंहिंजे फ़ाइदे जे लाइ इस्तेमालु कयो। छो जो वैक्यूम जॾहिं थींदो आहे न त उहो फिल थींदो आहे। माना जेको जी चवंदा आहिनि त माना जेको अंधारी छो ईंदी आहे? अंधारी बेसिकली उन इलाइक़े में प्रेशर डिफरेंस जे करे ईंदी आहे। हिकु इलाइक़े में प्रेशर घटिजी वेंदो आहे, ॿिए इलाइक़े में प्रेशर वधीक हूंदो आहे, त वधीक प्रेशर वारे इलाइक़े मां हवा तेज़ी सां होॾे रश कंदी आहे। हाणे सिंधी चवंदा असांखे त कमु ई कोन्हे, हिते ॿाहिरियां अची धारिया कब्ज़ो करे विया, धारिया कमु शुरू कनि था पिया, असांखे कमु नथो मिले पियो। कमु इन करे नथो मिले पियो जो उते वैक्यूम आहे, माण्हू कमु कोन था कनि। मज़दूर जेकर आहिनि त मज़दूर पठान बहितर परफॉर्म कंदा शायदि, उन करे उनखे रोज़गार मिले थो। पर हाणे उहा सूरत न आहे रही। सिंधी बि निकिता आहिनि, हर जाइ ते निकिता आहिनि, कारोबार कनि था, कमु बि कनि था, महिनत मज़दूरी बि कनि था, हर शोबे में वेठा आहिनि। कराची में तव्हां माड़ीपुर खां वेंदे बेरा टाउन ताईं तव्हांखे एतिरा सिंधी मिलंदा जंहिंजो अंदाज़ो कोन्हे को। त बहरहाल थर वारा थोरो सोचनि। थर वारा बिज़नेसमैन आहिनि, मिठी वारा दीवान बिरादरी दुनिया जी बहितरीन बिज़नेस कम्यूनिटी आहे, उन हवाले सां इहो कमु शुरू करे सघनि था। नंगर पार्क में रिज़ॉर्ट ठारायो, कोशिशि करे जेकॾहिं हिते कंहिं जबल जी मतिलबु हाइट ते को होटल ठहे थो त उहो अञा बहितर आहे। सोलर सिस्टम जो ज़मानो आहे, सोलर प्लेटूं लॻारायो तव्हां, बिजली जो मसइलो तव्हांजो हल थी वेंदो। बाक़ी बहितर खाधो, मुनासिब सूरत हाल ऐं ॿिया माण्हू जेके सुठा बोरची आहिनि, होटल ते कमु करे सघनि था, सुठी मानी पचाए सघनि था, उहे बि वञी 3 महीना कमाए सघनि था। हाणे ॾिसो जेके बहितर लोकेशन आहिनि, शहर आहे नंगर पार्क, ॻुथियल शहर आहे ऐं नंढो शहर आहे, ऐं ज़ाहिर जी सिंध जा बाक़ी शहर आहिनि, एॾो भलो शहर त कोन्हे। जेकॾहिं को ट्रेक ठाराए, जबल ते हाइट ते चढ़ाई थींदी आहे न, माण्हू जेके स्टेप ठाराए करे मथे को रिज़ॉर्ट ठाराए, मिसाल तौरु हाणे जबल जे मथां कंहिं ऊचाई ते कंहिं मुनासिब जाइ ते सरकार जी अप्रूवल सां माण्हू
हिकिड़ो गेस्ट हाउस ठाराए थो पियो, त उते माण्हू वञणु पसंदि कंदा, रहणु पसंदि कंदा, सुठो फील थींदो, उहो होटल बहितर कमाईंदो, रेट त उहो पोइ सहूलियतुनि जे हिसाब सां वधाए सघे थो। ठीकु आहे न। बाक़ी मानी ॾिसो हाणे सिंधी ॾिसो हाणे जेका ईमानदार माण्हू हूंदो आहे न, कामयाबी जी पहिरीं शर्त आहे महिनत ऐं ईमानदारी। जेको महिनती न आहे ऐं ईमानदार न आहे, उहो सवाल ई पैदा नथो थिए ॿ नंबरी मां पैसा कमाए सघे। धंधे जी ॻाल्हि थो कयां, बिज़नेस में, बिज़नेस होटल हिकिड़ो कारोबार आहे, धंधो आहे। तव्हां ईमानदारी सां ऐं महिनत सां कमु कयो। जेकर मानी तव्हां खारायो था दोस्तनि खे या महिमाननि खे, त उहो बहितरीनु मानी हुजे, अवेलेबल रिसोर्सिस जेके आहिनि उन हिसाब सां हुजे। जेकॾहिं भाॼी बि छो न पचे थी भई, या चिकन पचे थो, उहो बहितर नमूने पचणु खपे, ॿ नंबरी न थिए। माना तेल तव्हां मार्केट में मिलंदड़ बेकार तरीन तेल तव्हां उनमें यूज़ कंदव त ज़ाहिर इहा बेईमानी आहे। समोसा पकोड़ा जे खाइण ते न ख़बर, पर माण्हू टूरिस्ट बि खाईंदा आहिनि, उहे बेकार तेल में तलियल, बेकार आलू हूंदा उनमें, बेकार तरियल शयूं विझी करे ॿ नंबरी सां पैसा कमाइणु चाहींदा आहियूं। इएं न आहे थींदो। ईमानदारी शर्त आहे। तव्हां इहो कारोबार कयो, कमु कयो। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां त थर जो जेको सियारे जो मौसमु आहे, ठीकु आहे, जेको ॾुकर वारी मौसम आहे उहा हूंदी आहे नॉर्मली, माना मार्च अप्रैल मई जून, इन में थर माना बिल्कुलु सुकी वेंदो आहे, पर मींहं सुठा पवंदा आहिनि त सियारे जी मौसम में बि थर में माण्हू घुमी सघे थो। ग्रीनरी खणी ओतिरी न हूंदी, पर हिकिड़ो स्पॉट त आहे, सुठो स्पॉट आहे, हिकिड़ी आउटिंग आहे, हिकिड़ी ड्राइव आहे। सिंध जा रोड मजमूई तौर ते भला आहिनि, इहा मूंखे ख़बर आहे ज़ाती तौर ते। त हिकिड़ो माण्हू खे लॉन्ग ड्राइव तौर वञी सघनि था, जेकॾहिं हू चवंदा हाणे केरु वञे हेॾे, मिसाल मुल्तान या लाहौर या इस्लामाबाद। कारुंजर कराची खां घणा किलोमीटर परे आहे, 450 किलोमीटर। हिकिड़ो सुठी ड्राइव थी सघे थी, फैमिली सां माण्हू वञी सुठे स्पॉट ते राति ॿ गुज़ारे, वीकेंड गुज़ारे वापसि अची सघे थो। ऐं माण्हू खे करणु खपे ऐं थर तरफ़ वञणु खपे। तव्हांजो फ़ाइदो आहे, रिलैक्स थींदो, हिकु नई जॻह ॾिसंदो, मक़ामी माण्हुनि जो बि फ़ाइदो आहे। इन शइ खे ज़हन लॻायो, महिनत कयो, वर्कआउट कयो, यानी होमवर्क कयो पंहिंजो, त छा छा रिक्वायरमेंट आहे, कहिड़ो बहितर स्पॉट आहे, किथे होटल वधीक आहिनि, किथे घटि आहिनि, कहिड़ी शइ मुनासिबु रहंदी, उते तव्हां पाणी कीअं अवेलेबल कंदो, बिजली कीअं अवेलेबल कंदो, ऐं वॉकिंग जेकॾहिं ट्रेक आहे हिकिड़ो मथे जबल ते चढ़ण जे लाइ, उहे तव्हां कीअं कंदो। सफ़ाई जो बंदोबस्तु हुजणु खपे। माना असां चवंदा त आहियूं नाले में सफ़ाई निस्फ़ ईमान आहे, पर इहो बिल्कुलु इनखे असां कूड़ सम्झंदा आहियूं। एक्चुअली असां इनखे बिल्कुलु न ई मञीदा, छो जो असां गंदा ऐं कचिरो पसंदि माण्हू आहियूं। सॼो सिंध कचिरे सां भरियो पियो आहे। कंहिंखे को सेंस तमीज़ कोन्हे त कचिरो साफ़ करे, जेकॾहिं ठीकु को साफ़ नथो करे, घटि में घटि फैलाए त न। तव्हां चिप्स खाओ था, रेपर उछलायो था हर जाइ ते, कचिरो, माना हर क़िस्म जो खाद खुराक, किचन वेस्ट आहे या ॿियो कुझु आहे, घिटी में उछलाए, को मसइलो ई कोन्हे। ढेर जीअं वणे, माना हर क़िस्म जो गंद जेको गार्बेज जनरेट थींदो आहे घर में, होटल में, कमरे मां, उहो ईअं उछलाए छॾींदा, को मसइलो ई कोन्हे। इन शइ खे तव्हां काउंटर कयो, जेके तव्हां सफ़ाई करे, सफ़ाई बरक़रार रखी करे सभु कुझु करे सघो था, तव्हांखे ज़रूरु फ़ाइदो थींदो। सियारे में माण्हू तव्हां वटि ईंदा, ऊन्हारे में उहे सीज़न तव्हांजी, तव्हां बहितर नमूने हिकिड़ो कारोबार शुरू करे सघो था। इहो टाइम अथव, इन ते सोचियो ऐं इहो शुरू कयो। जे न, पोइ ॿिया इहे मुला अची वेंदा, पठान अची वेंदा, मदरसा मस्जिदूं खोलींदा, ऐं काजानी वारो ड्रामो थींदो, ऐं सभु कुझु थींदो। तव्हां महिरबानी करे पंहिंजे इलाइक़े खे संभालियो ऐं उते बिज़नेस शुरू कयो, कमर्शियली उनखे इस्तेमालु कयो, जीअं तव्हांजो फ़ाइदो थिए, सभिनी जो फ़ाइदो थिए। ठीकु आहे, थैंक यू।